अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम अॼु जी ॻाल्हि में मां आहियां वञी मेज़बान सभीन मेमण। नाज़रीन, अॼु जी ॻाल्हि इहा आहे त अॼु लाहौर में पाकिस्तान अवामी तहरीक जे कारकुननि ऐं पुलिस विच में झड़पूं थियण जे नतीजे में घटि 8 माण्हू फ़ौत ऐं 80 खां वधीक माण्हू ज़ख़्मी थी पिया आहिनि, जॾहिं त अस्पताल जे ज़रियनि 150 माण्हुनि जे ज़ख़्मी थियण जी तस्दीक बि कई आहे। अफ़सोसनाक वाक़िए ते जिते पंजाब हुकूमत ते सख़्त तनक़ीद कई पई वञे त उते वरी पाकिस्तान अवामी तहरीक सां मुख़्तलिफ़ पार्टियुनि पारां हमदर्दी जो इज़हार पिणु कयो वियो आहे। नाज़रीन, हिक तरफ़ मुल्क खे दहशतगर्दनि खां पाक करण जे लाइ ऑपरेशन शुरू कयो वियो आहे त ॿिए तरफ़ जमहूरी हुकूमत में पुलिस गर्दी जे वाक़िए खे ऑपरेशन तां ध्यानु हटाइण सां पिणु ॻंढियो पियो वञे। अॼोके प्रोग्राम में मौज़ू ते ॻाल्हाईंदासीं। असां सां स्टूडियो में महिमान आहिनि मुस्लिम लीग नून जा अॻवान ज़ैन अंसारी साहब, वरी महिरबानी वञी प्रोग्राम में आया। असांजा ॿिया महिमान आहिनि MQM जा MP डॉक्टर ज़फ़र कमाली साहब, बहुत शुक्रिया आपका प्रोग्राम में। असांजा ॿिया महिमान आहिनि पाकिस्तान अवामी तहरीक जा अॻवान मुमताज़ सियाल साहब, वरी महिरबानी मुमताज़ साहब अवां जी। मुमताज़ साहब, पहिरीं मां तव्हां खां शुरू करणु चाहींदमि, इन अफ़सोसनाक वाक़िए ते तव्हां छा चवंदव? तव्हांजी पार्टी पारां इंतहाई शदीद रद्द अमल साम्हूं आयो आहे जेको अचणु बि घुरिजे एतिरनि कारकुननि जी शहादत खां पोइ, एतिरा कारकुननि जे ज़ख़्मी थियण खां पोइ। बिस्मिल्लाह रहमान रहीम। सभ खां पहिरीं जेके मॉडल टाउन जे अॼु वाक़े में असांजा जेके 8 कारकुन शहीद थिया आहिनि, जंहिंमें 2 ख़वातीन बि आहिनि ऐं 150 खां वधीक कारकुन जेके ज़ख़्मी आहिनि, शहीद कारकुननि जे लाइ मां सभ खां पहिरीं दुआ मग़फ़िरत जे लाइ चवंदुसि दुआ कई वञे। हीअ असांजो वॾो अलमियो आहे जो जमहूरी हुकूमत जे हूंदे नियत माण्हुनि ते बराह रास्त गोलियूं हलाइण, उन्हनि ते तशद्दुद करणु, औरतुनि खे रोडनि ते गहले वारनि मां झले उन्हनि जी बेहुरमती करणु, ऐं एॾो वॾो वाक़ियो जेको जमहूरी जी तारीख़ जो हिकु बदनुमादार आहे। अॼु अगरि हुक्मराननि खे शर्म हुजे त वज़ीर आला पंजाब राना सनाउल्लाह, होम सेक्रेटरी राना मशहूद, IG पंजाब ऐं CCPO पंजाब खे फौरी तौर ते इस्तीफ़ा ॾियणु घुरिजे ऐं हिन वाक़िए ते रद्दमल तौर ते पूरो पाकिस्तान अॼु सरापा एहतजाज आहे। तमामु सियासी क़ुवतूं जेके जमहूरियत ते यकीन रखनि थियूं उन हिन वाक़िए जी पुरज़ोर मज़म्मत कनि थियूं ऐं असां सां गॾु अॼु ने पेश थिया आहिनि। ऐं मां सम्झां थो त डॉक्टर साहब जा जेके ख़दशा हुआ बिल्कुलु सही हुआ त हीअ जेका हुक्मरान आहिनि हीअ सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु तशद्दुद ऐं जेको आहे सो जमहूरियत यकीन नथा रखी। जमहूरियत आहिनि कोन, छाजे करे हीउ जेको इलेक्शन थियो आहे इहो सॼो फ्रॉड थियो आहे ऐं फ्रॉड जा नुमाइंदा आहिनि। हीअ इंसानी असांजा पंहिंजो पब्लिक जा नुमाइंदा न आहिनि, इन करे हिन सां इहा तवक़ा रखी न सघी पई त हीउ को इंसान सुठो सोचींदा। मां सिर्फ़ु इहो चवंदुसि त कहिड़े अफ़सोस जी ॻाल्हि आहे जो डॉक्टर साहब अञा पहुता कोन, उन्हनि खे उनखां पहिरीं हिननि एॾो पुरतशद्दुद वाक़ियो जो मंज़रनामो जेको कल्ह सॼो ॾींहुं पंजाब हाउस में राना सलाउल्लाह जी ज़ेर सदारत थियो, उन में इहो सॼो पॉइंट आउट थियो त कहिड़े नमूने सां हिते हमिलो करिणो आहे ऐं तमामु उन्हनि खे शामिलु करे ऐं राति जो 2 बजे नियत ते माण्हुनि ते फायरिंग कई वई आहे, उन्हनि खे हिरासा कयो वियो आहे, बिल्डोज़र हलाए विया आहिनि ऐं बराह रास्त गोलियूं हलाई वियूं आहिनि डायरेक्ट। हीअ कहिड़ी जमहूरियत आहे? हीअ कहिड़ो इंसाफ़ आहे? हज़रत अली जो कौल आहे त जेको आहे सो कुफ्र सां त हुकूमत क़ाइमु थी सघे थी, लेकिन ज़ुल्म सां हुकूमत क़ाइमु न रही सघंदी। ऐं इंशाअल्लाह तव्हां ॾिसंदो त हाणे हिननि जो ज़वाल शुरू थी वियो आहे। ज़ैन साहब, तव्हांजो मौक़िफ़ ज़रूरु मां वठणु चाहींदमि। अॼु इंतहाई अफ़सोसनाक वाक़ियो पेश आयो जंहिंमें बिल्कुलु मीडिया जे अखियुनि ज़रिए ॾिठो वियो त निहते कारकुननि ते औरतुनि ते लठबाज़ी कई वई, औरतूं जेके आहिनि से फ़ौत थी वियूं, एतिरा कारकुन ज़ख़्मी थी विया। मुस्लिम लीग नून जी हुकूमत ते सख़्त तनक़ीद कई पई वञे मुख़्तलिफ़ पार्टियुनि पारां बि। बिस्मिल्लाह रहमान रहीम। पहिरीं ॻाल्हि इहा आहे त जेको वाक़ियो थियो आहे असांखे इंतिहाई अफ़सोस आहे कि शहीद थिया आहिनि। मां हिनखे शहीद थो सॾियां कारकुन।
न थियणु खपे हा, इहो वॾो वाक़ियो आहे ऐं उन ते हिकिड़ी जुडिशियल कमेटी बि जो ऐलान कयो वियो आहे। जुडिशियल कमेटी इंक्वायरी कंदी। असुल हक़ाइक़ ते बि थोरी रोशनी विझणु खपे। असुल हक़ाइक़ छा आहिनि, छो पुलिस एॾो वॾो एक्शन वरितो ऐं मां उन पुलिस जे एक्शन खे ताइद कोन थो कयां त इहो हुनखे वठणु खपंदो हुयो, पर हक़ीक़त त माण्हुनि जे अॻियां अचणु खपे न। हक़ीक़त छा आहे? हक़ीक़त इहा आहे त जॾहिं रोड ब्लॉक कयो वियो, रोड ते इंक्रोचमेंट कया विया ऐं माण्हुनि इलाइक़े जे माण्हुनि खे तकलीफ़ थी, जीअं साईं बि चयो त बिल्डोज़र आया, बिल्डोज़र माण्हुनि जे मथां त कोन आया, त बिल्डोज़र उन्हनि रुकावटुनि खे हटाइण जे लाइ आया ऐं जॾहिं रुकावटूं हटाइण शुरू थियूं त उनजे वक़्तु माण्हू जेके हिननि जा हुया अवामी तहरीक वारनि जा, उन्हनि डंडा उन्हनि जे हथ में या पथरा उन्हनि कयो, रेज़िस्ट थी। हाणे कॉमन सेंस जी ॻाल्हि आहे त हिकिड़ो फोर्स आहे, पुलिस बि फोर्स आहे, सिंध जी पुलिस वांगुरु कोन्हे का। लेकिन जेकर हुते हो बि ज़ख़्मी थिया आहिनि, पुलिस वारा बि ज़ख़्मी थिया आहिनि, पुलिस वारा बि त इंसान आहिनि, पुलिस वारा बि पाकिस्तानी आहिनि ऐं उहे जे ज़ख़्मी था थियनि त उन लाइ पुलिस वारनि जे ज़ख़्मी थियण जी कंडीशन उहा न ही जेका आम कारकुननि जी जेका ॾिठी वई। ऐं इहो बि चयो पियो त 4 साल अॻु में हाई कोर्ट जे हुकुम ते इहे जेके आहिनि से बैरियर लॻाया विया, सिक्योरिटी जो बिल्कुलु बिल्कुलु सिक्योरिटी जे लाइ। ऐं उन जे अलावा असां वटि परमिशन हुई, ॾेखारी वई तव्हां अॼु असांजे सम्झो कुराड़ा सीनियर माण्हू वेठा आहियूं, हिकिड़ो जीअं को वणे उहो पोइ चइजो 5 मिंट। जॾहिं बिलावल हाउस जो सिक्योरिटी हुई, बिलावल हाउस जी बि हटाई वई, सुप्रीम कोर्ट इहो ई ऑर्डर कयो न, इहो ई न आहे त सुप्रीम कोर्ट को 4 साल अॻे ऑर्डर कयो त उनखे बैक न कयो आहे। लाज़मन इहो थियो हूंदो आहे त उन सॼा रस्ता खुलंदा आहिनि। जेकॾहिं सियासतदान इहे ई रस्ता बंदि कंदा, भई हिते बि थियो न, हिते बि जेकॾहिं तव्हां ॾिठो न पिया खोलनि त PTI वारनि ज़रूरी खोल रहा आहे, जेको रस्तो खुली वियो न। इहो न आहे, मक़सदु इहो आहे त जेको माण्हू कानून हथ में खणंदो, केरु बि हुजे, अल्फ हुजे, बे हुजे, मां हुजे या तव्हां हुजो, कानून हरकत में ईंदो ऐं कानून हरकत में अचण सां पोइ इहे ज़्यादतियूं थींदियूं। ज़्यादती मां हिन लफ़्ज़ थो इस्तेमालु कयां, ज़्यादतीअ जो ज़्यादती थी आहे, उन्हनि खे एतिरो न आहे, पर हुननि पंहिंजे बचाव जे लाइ, हुननि पंहिंजे बचाव जे लाइ गवर्नमेंट पंहिंजे अहिड़ा ई बैरियर जेके आहिनि से उते मॉडल टाउन में शाही ख़ानदान जेके आहिनि, नवाज़ शरीफ़ जो शाही ख़ानदान आहे, उन्हनि जे घरनि ते अॻियां लॻल आहिनि बैरियर। तव्हां वञी ॾिसो, उहे त उहे त कोर्ट जी परमिशन सां कोन्हनि, उहे त प्राइवेट तौर ते लॻल आहिनि उन्हनि जी सिक्योरिटी जे लाइ, उहे कोन हटिया। छा ही न हटाइणु ज़रूरी हो? हाणे सभु त नवाज़ शरीफ़ ख़ानदान जो कोन था थी सघनि न। हाणे जेके नवाज़ शरीफ़ जे ख़ानदान जा माण्हू आहिनि, मां एग्री थो कयां, मां शाही ख़ानदान, नवाज़ शरीफ़ मां शाही ख़ानदान चयो न, मां त एग्री थो थियां न। सही, मां त उन ज़माने में बि शाही ख़ानदान छॾींदो, मां जॾहिं मुल्क बदर हुया डॉक्टर साहब, महल में रहने वाले को तो मां अञा ताईं शाही ख़ानदान आहिनि, माण्हू मञा थो शाही ख़ानदान। पर सवाल इहो आहे त छो त शाही ख़ानदान वरी इन ॻाल्हि अॻिते थी वधी वई तमामु। शाही ख़ानदान जे दस्तरखान ते त मोल साहब पलियो, कंहिं तव्हांखे चयो? हे सही आहे त पोइ तारीख़ पढ़ो। इतने में डॉक्टर साहब ने जरूर मौके पर डॉक्टर साहब, इंतहाई अफसोसनाक ये जो वाक़या हुआ है, MQM की तरफ से शोक का भी ऐलान किया गया है, आप क्या कहेंगे इस पे? देखिए, सबसे पहले तो मैं इस जो आज ये जो सानिया कहूँगा मैं, ये वाक़या नहीं है बल्कि ये सानिया है जिसके अंदर तकरीबन 8 के करीब लोग शहीद हुए हैं कारकुनान, जिनमें 2 ख़वातीन भी हैं, और जो रिपोर्ट्स आ रही हैं उनके मुताबिक तकरीबन 150 के करीब अफराद जो हैं वो ज़ख्मी हैं। तो इतनी शदीद तरीन मतलब तरीक़े से जो पुलिस ने जो कार्रवाई की है, उस कार्रवाई का कोई जवाज़ बनता नहीं है कि अगर कहीं वो बैरिकेड हटाने के लिए जा रहे थे, रुकावटें क्लियर भी करनी थी, तो मैं नहीं समझता कि निहत्ते लोगों की तरफ से इस तरह का रेजिस्टेंस आता है कि इतनी फ्री जो है वो फायरिंग की जाए जिसमें कि 100-150 के करीब अफराद जो हैं उससे अफेक्टेड हों। तो ये इंतहाई अफसोसनाक वाक़या है और इस वाक़े की जितनी भी मजम्मत की जाए वो कम है। मुत्तहिदा कौमी मूवमेंट ने, क़ायद तहरीक अल्ताफ़ हुसैन भाई ने अपने मौक़िफ़ का भरपूर ऐलान किया और उन्होंने कहा है कि हम आज जो सानिया हुआ है और ताहिरुल क़ादरी साहब की जमात के जो कारकुनान शहीद हुए हैं उनके गम में हम बराबर के शरीक हैं, और इसके सिलसिले में हमने कल यौम शोक भी अनाउंस किया और हम उम्मीद करते हैं कि इस यौम शोक के अंदर तमाम जो ताजिर बरादरी भी है वो इसमें भरपूर शिरकत करेगी और एक
सारे यकजहती के तौर पे उनके गम में बराबर की शरीक होगी। ज़ैन साहब, छा इहो बहितर न हो त मामले खे ॻाल्हियुनि ज़रिए हल कयो वञे हा, एतिरो तशद्दुद न कयो वञे हा, एतिरा माण्हू शहीद न थियनि हा, एतिरा माण्हू ज़ख़्मी न थियनि हा, औरतूं फ़ौत न थियनि हा? छा अहिड़ी का सूरत हाल न हुई? मां कयां त ॻाल्हियूं कंहिंसां थियनि? जेको माण्हू ॿाहिरि वेठो आहे, कैनेडा वेठो आहे, उतां ऑर्डर पियो करे त पोइ त कैनेडा में हुन सां छा ॻाल्हियूं थींदियूं? हीउ सॼो सिलसिलो जेको थियो आहे न, इहो हो हथ वरादू हथ बल करे माण्हुनि खे मारायो वियो आहे। ऐं हू जेको 23 तारीख़ प्लानिंग कई जीअं हुन प्रेशर विझ, हुनखे कंहिं ॿुधायो, हालांकि इहा अहिड़ी ॻाल्हि बि कान्हे त डॉक्टर ताहिर कादरी ईंदो, उहो गिरफ़्तार थींदो, फलाण थींदो, अहिड़ी का बि गवर्नमेंट वटि का बि सजेशन कान्हे। पर उनखे प्रेशर खे वधाइण जे लाइ, सिस्टम वधाइण लाइ, अवाम सिंपैथी सां हासिलु करण जे लाइ इहो सॼो सिस्टम थियो आहे। कंहिंजे तरफ़ां प्लानिंग कई वई? पाकिस्तान अवामी तहरीक? लाज़मान ॿियो केरु हूंदो? उहे तहरीक उहे हलाइनि था, इनकलाब जी ॻाल्हि कनि था, फलाण कनि था, ते कनि था। जीअं मां पहिरीं ॻाल्हि पियो कयां, साईं थोरो हुन में इंटरफेयर कंदो, अहिड़ी ॻाल्हि न आहे। साईं जे नॉलेज में इज़ाफ़े करण लाइ अर्ज़ु कंदुसि त इहो डॉक्टर ताहिर कादरी साहिबु इहो मॉडल कॉलोनी जे मस्जिद में इत्तफ़ाक़ फाउंड्रीज़ वारी जेका मस्जिद ठही, हिन जे घर जे भरिसां ई मां वियो आहियां, उन में मां पाण जुमे निमाज़ पढ़ी हुयमि। उन में डॉक्टर साहिबु जन पेशे इमाम हुया ऐं उते निमाज़ पढ़ाईंदा हुया। ग़लति ऐं बेबुनियाद ॻाल्हि आहे। ऐं अच्छा, उन खां बाद बि जॾहिं बीमार थिया हुया त बि मियां नवाज़ शरीफ़ जे वालिद साहिबु शरीफ़ साहिबु, मियां शरीफ़ साहिबु जॾहिं हिनखे लंडन मोकिलियो, पंहिंजो नौकर, स्पेशल नौकर सां गॾु मोकिलियो, हिन ख़िदमत कई, हुन वॾी ख़िदमत हुननि जी कई आहे। उन खां तव्हांजे इनकार सां या मुंहिंजे इनकार सां त फ़र्क़ु न पवंदो। जेके माण्हू अलॻि ॻाल्हि आहे, जेके माण्हू खे ख़बर आहे। सियाल साहब, मुस्लिम लीग नून तरफ़ां इहो बि चयो पियो वञे हुक्मराननि तरफ़ां त इहा प्री प्लानिंग हुयो इन तरह जो, कादरी साहब जो इन तरह जो इंतशार जो जेको आहे 23 जून खां अॻु में फैलायो वञे ताकि उन में कामयाब बि विया आहिनि। डॉक्टर साहब जो ख़दशो जेको हो बरक हो। डॉक्टर साहब चयो त हिन ते मूं ते एतमाद कोन्हे को, ही जेके आहिनि ही कंहिं बि क़िस्म जी एसोसिएशन करे सघनि था, ही बदमाश टोलो आहे। इन करे मूंखे सिक्योरिटी ॾिनी वञे फ़ौज जे तरफ़ां। ऐं जॾहिं लैंड करियां पाकिस्तान इस्लामाबाद त मूंखे फ़ौज जे तरफ़ां लैंडिंग और सिक्योरिटी ॾिनी वञे। डॉक्टर साहब जो ख़दशो हाणे 100% इहो सही थियो, छो जो उन खां पोइ हिननि छा कयो, जो हिननि टेकर्स हलाया, तमामु चैनल से टेकर हलाया त डॉक्टर कादरी ऐं शेख रशीद खे गिरफ़्तार कयो वेंदो। हिन टेकर्स हलाया ताकि हिकिड़ो प्रेशर विझणु, छाजे करे बुज़दिल माण्हू आहिनि, ही शीह आहिनि, बिल्कुलु शीह आहिनि, लेकिन हिननि पंहिंजे लाइ ऑस्ट्रेलिया मां कुता घुराया आहिनि जो शीह खे प्रोटेक्ट करण जे लाइ। दुनिया में किथे बि कोन्हे को शीह खे प्रोटेक्ट करण जे लाइ कुता घुराया वञनि, कुता हुनखे प्रोटेक्ट कनि। हीअ त उहे माण्हू आहिनि। हिननि जो निज़ाम ई जेको आहे, हीअ जेको सिस्टम आहे, हीअ सिर्फ़ु कैबिनेट जेको आहे, जेको हुकूमत कनि पिया न, सिर्फ़ु चंद ख़ानदान, चंद पूरी फैमिली जा माण्हू आहिनि। ख्वाजा साद रफ़ीक थियो, फलाणो थियो, डिमको थियो, आबिद शेरली, सभु हिकिड़ो ई ख़ानदान आहे। हीअ सभु वेठा आहिनि। ऐं हीअ जहिड़ा सिंध जा माण्हू, हिननि खे त केरु पुछे ई कोन थो। हीअ जेके गौसली शाह साहिबु थियो, हीअ थिया साईं वारा, हिननि खे केरु पुछे ई कोन थो। असल में पोज़ीशन इहा आहे जो हू पूरे ख़ानदान जी होल्डिंग आहे सॼी। ऐं हू सभु चाहिनि था त हिननि खे जेको आहे त पूरे पाकिस्तान खे यरमाल करे रखूं, पंहिंजो ग़ुलाम ठाहे रखूं। इहे कोन्हे को, हीअ जाली मैंडेट सां ग़ुलाम कोन थींदा माण्हू। पाकिस्तान जा माण्हू बाशऊर आहिनि। हीअ हिन दौर जे अंदरि माण्हू इंटरनेट ते वेठो आहे, हिकिड़ी हिकिड़ी शइ हुनखे ख़बर पए थी, फेसबुक आहिनि, सभु शइ ख़बर पए थी, अॼु छा थियो, सुभाणे छा थींदो। उहो दौर ख़तम थी वियो न, हाणे नओ दौर। डॉक्टर साहब, मैं आपसे पूछना चाहूँगी कि 23 जून को ये कादरी साहब की तरफ से कहा गया कि वतन वापस आ रहे हैं। मुस्लिम लीग नून अब ये कह रही है कि ये प्री प्लानिंग था सारा, कि इस तरह का जो है वो माहौल पहले से ही पैदा किया जाए ताकि उसमें वो कामयाब भी गए हैं कादरी साहब। नहीं, मैं ये समझता हूँ कि इसमें देखें, चंद एक खदशात होते हैं इंसान के जहन के अंदर कि देखिए, डेमोक्रेसी का हुस्न है कि अपोजिशन रहनी चाहिए, और अपोजिशन के अंदर तमाम जमातों को बराबर का हक होता है कि वो अपनी राय का इजहार करती हैं, अपनी ताकत का मुजाहरा करती हैं। कादरी साहब का यहाँ पर आना कोई एक नई बात नहीं थी कि कादरी साहब जो है यहाँ पर आएंगे तो पता नहीं क्या हो जाएगा। कादरी साहब, इससे पहले कादरी साहब ने इस्लामाबाद में जब धरना दिया है, वहाँ हज़ारों लोग मौजूद थे, लेकिन कुछ भी नहीं हुआ था। लेकिन ये मुझे ऐसे लगता है कि मुस्लिम लीग नून को एक खौफ था, एक डर था कि ताहिरुल कादरी साहब अगर यहाँ पर आए तो खुदा न खास्ता हमारी हुकूमत को कुछ ना कुछ नुकसान हो सकेगा, या हमारे खिलाफ कोई चीज़ चली जाएगी, या एक मूव होगी कि जो मूव जो है हुकूमत के अगेंस्ट चलना शुरू होगी। एक मजबूत जो मूवमेंट हो रही है, मजबूत अलायंस बनने जा रहा था। मैं ये बात नहीं कर रहा हूँ कि मजबूत अलायंस बनने के लिए जा रहा था, मैं ये बात कर रहा हूँ कि ये जो वाक़या हुआ है, ये वाक़या एक खौफ का नतीजा है जो मुस्लिम लीग नून के जहन के अंदर आया
कि कादरी साहब एक मूव को लेकर चल रहे हैं और अगर उनके साथ मज़ीद जो है वो जमातें मिली तो शायद ये एक मजबूत अलायंस बन जाएगा। ये उनकी परसेप्शन मुस्लिम लीग नून की कि जिस परसेप्शन के तहत, जिस खौफ के तहत आज उन्होंने ये कार्रवाई की है ना। देखिए, इस तरह की कार्रवाइयाँ ये बहुत कम इस तरह के वाक़यात मिलते हैं कि निहत्ते लोगों पर और इस तरह से आज़ादाना फायरिंग करके और उनको शहीद किया जाए। ये मतलब सरासर ज़्यादती की बात है इस वक्त में जब मुल्क इंतहाई नाजुक दौर से गुजर रहा है। दहशतगर्दी का एक बड़ा हमें सामना है कि इसमें मैं ज़रूर कहूँगा कि नवाज शरीफ साहब ने जो है वो एक कदम उठाया है और उन्होंने दहशतगर्दी के ख़िलाफ़ ऑपरेशन शुरू किया है। लेकिन होना ये चाहिए कि जो ताकत हम हमारे पाकिस्तानियों के ऊपर जो है लगा रहे हैं, जिस फोर्स को या जिस एनर्जी को हम पाकिस्तानी लोगों को रोकने या और अपने ओपोनेंट को रोकने के लिए लगा रहे हैं, उस तमाम फोर्स को यकजा करके मैं समझता हूँ कि दहशतगर्दी की तरफ किया जाए तो उससे हमें वो ज़्यादा और बेहतर नताइज हासिल हो सकेंगे और हमारा मुल्क जो है कम अज़ कम इस ख़तरनाक अफरेद से, जो कि दहशतगर्दी का जो अफरेद है, उससे हमारा मुल्क जो है निकल सकेगा। तो बात यह है कि हमें इस वक्त मिनहसुल कौम एक जो हमारे पास प्राइम टारगेट है, हमें उसको अचीव करना चाहिए, बजाय इसके कि हम छोटे छोटे खौफ अपने जहनों में बसाकर इस तरह के ब्लंडर करते हैं। इन जवाब सियाल साहब मतां खां ज़रूर इन जे हवाले सां सवाल कंदमि, पर पहिरीं ज़ैन साहब मतां खां पुछां त वाकई छा मुस्लिम लीग नून जी हुकूमत अहिड़ो ख़ौफ़ हुयो, प्रेशर में अची करे उन्हनि इन तरह जी कार्रवाई कई आहे? जीअं डॉक्टर साहब ॻाल्हि इहो थी न सघे, को ख़ौफ़ कोन्हे। डॉक्टर कादरी साहब मां, ताहिर कादरी साहब मां कंहिंखे ख़ौफ़ थींदो? माण्हू सभिनी खे ख़बर आहे त डॉक्टर ताहिर कादरी साहब जो प्लान छा आहे, डॉक्टर कादरी साहब जे माइंड में छा आहे, उनखे माइंड में कंहिं बि दुआ आहे छा सॼो सॼे माण्हुनि खे ख़बर आहे। त उनखां गवर्नमेंट खे कहिड़ो भाउ हूंदो? गवर्नमेंट हुकूमत जेका आहे पंजाब हुकूमत इनक़लाब जे नारे खां जेको आहे सो डिॼी करे त इन तरह जो कमु न इनक़लाब डॉक्टर साहब छा हाणे इनक़लाब त असां हूंदो आहे, ॾिसो था त बिजली आहे, जेको गुजरांवाला में नदीपुर जो कोई स्टार्ट पियो थिए, ये 4-5 साल पहिरीं हिते सॼो सामान इहो तव्हांजे हिते डिस्कस थियो आहे त उन सामान खे रखे या कुझु सामान ख़राबु थी वियो उनखे इस्तेमालु न पिया कनि, उहो उते बि सभु डेवलप थिए थो, रोड डेवलप थियनि था, मोटरवे डेवलप थियनि था, सॼो सिस्टम हले थो। ऐं डॉक्टर कादरी साहब जेको जंहिंखे मूंखे त एतिराम आहे, मां एतिराम सां ॻाल्हायां थो ऐं सियासी कारकुन जी हैसियत सां उनखे एतिराम असांखे एतिराम आहे। पर साईं वारनि जो जेको हालांकि वॾी पार्टी आहे, उलमा जी पार्टी आहे, इन में मिनहाजुल क़ुरान क़ुरान जी तफ़सीर पढ़ाए थो वञे, उन्हनि जे दोस्तनि जो लैंग्वेज तव्हां ॾिसो, कंहिंखे कुता था सॾनि, कंहिंखे छा था बदमाश था सॾनि, इहो मुंहिंजे ख़्याल में मुनासिब सियासी लैंग्वेज न आहे। सो ईअं त पोइ असां सिंधी माण्हुनि खे पाण साईं सिंधी आहे, असां बि सिंधी आहियूं, त असांखे त अलाए हिननि वधीक दर्जन डिक्शनरी बि आहिनि, पर हीअ ग़लति ॻाल्हि आहे, इहा न ग़लति असां बि चऊं, असां बि फेसबुक ते आहे असां बि चऊं फेसबुक ते, असां बि खे बि आहिनि, पर इहे असां नथा चई सघूं। असां बि चऊं त पोप जॻहियूं हीअं करे वेठो आहे, असां हुनखे निदियो आहे, असां चयोसीं न ग़लति आहे, इहे जो पोर्ट्रेट तव्हां ॾेखारियो था पोप वेठा आहिनि, उहे जेको वेठो आहे इहो ग़लति आहे। मां हाणे बि उनजी तरदीद थो कयां, ग़लति आहे, ईअं सोचणु खपे, उहो पाकिस्तानी आहे, असांखे उन लाइ एतिराम आहे। हिन तरीक़ेकार जेको आहे, जीअं हाणे डॉक्टर साहिबु चयो त मुल्क हिकिड़ो अज़ीम बुरहान वांगुरु हले थो, दहशतगर्द सां मुक़ाबिलो आहे, वज़ीरिस्तान जा हालत छा ॾिसो था, हिते छा हालत लॻी पई आहे, एयरपोर्टनि ते छा पियो थिए, छा पियो थिए, हर मुसीबत लॻी पई आहे, उन सां फेस पिया कयूं, गवर्नमेंट पई फेस करे, सॼो सिस्टम उनखे उन टाइम में हीअ तहरीक हलाइण, हीअ माण्हुनि खे ॿाहिरि कढण लाइ कोशिशूं करणु, हीअ छा आहे, हीअ कंहिंजो ॿिए जो ब्रेन आहे, हिन जी ब्रेन न आहे। ब्रेक जो वक़्तु आहे साल साहब, ब्रेक खां पोइ कंटिन्यू कयूं था। नाज़रीन, प्रोग्राम में वक़्तु आहे ब्रेक जो, वठूं था ब्रेक। वेलकम बैक नाज़रीन। सियाल साहब, तव्हां खां मां पुछणु चाहींदमि त इनक़लाब जो जेको नारो पाकिस्तान अवामी तहरीक जे सरबराह पारां हयो पियो वञे, तव्हां सम्झो पिया त इनक़लाब त कॾहिं बि आणे थो सघिजे या उन लाइ कॾहिं बि तहरीक हलाए पई सघिजे, पर हिन वक़्तु जेको ऑपरेशन शुरू कयो वियो आहे दहशतगर्दनि जे ख़िलाफ़, बहितर न हो त उन हवाले सां हुकूमत जो साथ ॾिनो वञे? हा, असल में ॻाल्हि इहा आहे, जो असां शुरू में इहा ॻाल्हि कईसूं त टॉक्स जेके आहिनि हलनि पियूं बेमाने टॉक्स आहिनि, असल में हिननि जे ख़िलाफ़ ऑपरेशन थियणु घुरिजे। असांखे उन ॻाल्हि जी सज़ा ॾिनी पई, छाजे करे पंजाब हुकूमत जेका बि आहे
इहा दहशतगर्दनि जी सरपरस्त आहे। नून लीग जो को रिकॉर्ड रहियो आहे, तव्हां ॾिसी वठो, नून लीग जो रिकॉर्ड रहियो आहे त हू हमेशह दहशतगर्दनि खे उन सरपरस्ती ॾिनी आहे। ऐं हीउ जेको ऑपरेशन थियो आहे इहो मां सलाम कयां थो पाकिस्तान आर्मी खे, जंहिंजी कोशिश जी काविश सां इहो थियो आहे। अदरवाइज़ हिननि में उहो सियासी मतिलबु आहे हिमत न आहे शुरू खां वठी। ॿी ॻाल्हि मां इहो कंदुसि त हीउ जेको टाइम आहे, हिन वक़्तु पूरी क़ौम मुतहिद हुई ऐं सभिनी चयो त हीउ ऑपरेशन ठीकु ठाकु हुअणु घुरिजे ऐं मंतक़ी अंजाम ते पहुचे। लेकिन इहो मैंडेट कोन ॾिनो वियो त माण्हुनि ते वञी गोलियूं हलाई वञनि ऐं ऑपरेशन हिन तरह कयो वञे। पर इन सूरत में भी तव्हांजी पार्टी जे सरबराह पर इन तरह जा बयान त ईंदा रहिया न त ज़वाल जो वक़्तु अची वियो आहे, इनक़लाब ईंदो। तव्हां सम्झो पिया त इन तरह जा बयान हिन वक़्तु मुनासिब सूरत हाल न हुई इन तरह जी बयानबाज़ी जे लाइ, जॾहिं त हुकूमत जो साथ ॾिनो वञे। असां यकीनन गवर्नमेंट खे इहो मैंडेट ॾिनोसीं त तव्हां ऑपरेशन करियो उन्हनि दहशतगर्दनि जे ख़िलाफ़ जेके ब्लॉक्स कनि था मस्जिदनि, इमाम बारगाहनि में, पब्लिक प्लेसिस में बेगुनाह माण्हुनि खे मारीनि था। असां इहो ॻाल्हि कई, असां इहो असांखे ख़बर कोन्हे त हीअ जेके असांजा जेके हमराह आहिनि पंजाब गवर्नमेंट वारा, इहे उन्हनि खां वॾा दहशतगर्द आहिनि जेके राति जे टाइम ते वञी फ़ौजी ऑपरेशन पुलिस ऑपरेशन कनि था, पुलिस गर्दी कनि था ऐं माण्हुनि खे निहते माण्हुनि खे मारीनि था, औरतुनि खे मारीनि था। हीअ कहिड़ी जमहूरियत आहे? हीअ जाली मैंडेट वारा माण्हू आहिनि, हिननि जो को जेको आहे से कोन्हे को। हीअ सुभाणे भॼी वेंदा जदा, वरी इहो बैगूं खणी हलिया वेंदा हलिया, छो जो हिननि जा असां टोटल उते ई आहिनि सभु। हिते त आई कोन्हे हिननि जो, त हिननि जो हिते को स्टेक आई कोन्हे, हिननि जो सॼो कारोबार जेको आहे उहो सियाल साहब तव्हांजी पार्टी जो सरबराह बि साल जा 11 महीना त ॿाहिरि ई थो रहे। डॉक्टर साहब हिते जो ई आहे, जंग जो पैदाइश आहे हुनजी, हिते ई रहे थो। अगरि हुते वियो आहे ड्यूअल नेशनलिटी आहे हुनजी, कानून में आइन में इनजी को बि माना ममानियत न आहे। नंबर हिकिड़ी ॻाल्हि। ॿी ॻाल्हि त डॉक्टर साहब हिते जो आहे, हिते ई पैदा थियो आहे, पाकिस्तान में पैदा थियो आहे ऐं पाकिस्तान में मरंदो, हुन जो चयो आहे। ऐं इंशाअल्लाह ताला तव्हां ॾिसंदो हीउ जेको हिननि कयो आहे न, तमामु अॻिते ॻाल्हि हली वेंदी इंशाअल्लाह ताला। ऐं इमरान ख़ान साहब बि अॼु देखो, अॼु पूरी जेका क़यादत आहे अपोज़िशन जी, इमरान ख़ान साहब बि हिनखे हिनजी मज़म्मत कई आहे, MQ में हिनजी मज़म्मत कई आहे, काफ लीग वारनि जी मज़म्मत कई आहे, वहदत मुस्लिमीन जी मज़म्मत कई आहे, ॿी जेके पीपल्स पार्टी हिनजी मज़म्मत कई आहे, ॿी जेके जमहूरियत पसंदि क़ुवतूं आहिनि उन्हनि सभिनी हिनजी मज़म्मत कई आहे। त हीअ जेको हिननि हरकत कई आहे इहो बदनुमा दाग़ आहे जमहूरियत ते। डॉक्टर साहब आपसे पूछना चाहूँगी कि ख्वाजा साद रफ़ीक की तरफ से इस तरह के बयान आ रहे हैं कि अल्ताफ़ हुसैन साहब ने एहसान फरामोशी की है, अगर हम मरने वालों का सोग मनाएं तो 365 दिन जो है वो बहुत कम पड़ जाते हैं। इस तरह के बयानात को आप किस तरह से देखते हैं? देखें, एक तो मैंने अपने स्टार्ट में पहले ये बात की थी कि शायद नवाज़ लीग गवर्नमेंट जो है वो किसी बौखलाहट का शिकार है या किसी खौफ में है और उसकी समझ में नहीं आ रहा कि उसे करना क्या चाहिए। जबकि कायदे तहरीक अल्ताफ़ हुसैन भाई ने बहुत पहले दहशतगर्दी के बारे में बात की और फिर उसके बाद सबसे रिक्वेस्ट की कि भाई दहशतगर्दी के ख़िलाफ़ पूरी कौम को एक पेज पे आना होगा, बशमूल हमारी आर्म फोर्सेस, ठीक है ना। अब उसके बाद ये सारे वाक़यात हो जाते हैं और फिर एक बच्चों वाला या बेवकूफ़ाना जो स्टेटमेंट है जो साद रफ़ीक साहब ने दिया है। देखें, अगर मैं बिल्कुल पीछे चला जाऊँ, मुत्तहिदा कौमी मूवमेंट कभी किसी के पास किसी गर्ज से कभी नहीं गई। अगर तारीख़ को मैं बहुत 1986 की तरफ अगर मैं लेके चला जाऊँ तो यही जनाब नवाज़ शरीफ साहब थे कि जो 90 पर आए थे, जिन्होंने आके हाज़िरियाँ भरी थी और जिन्होंने आके मकसद खैरात मांगी थी कि जी हमारी सपोर्ट करें। और हमारे पास जब मुत्तहिदा कौमी मूवमेंट के दरवाज़े पर जब कोई आ जाता है तो हम एतबार करने वाले और हम देने वाले लोग हैं, हम लेने वाले लोग नहीं हैं। मुत्तहिदा कौमी मूवमेंट ने कभी किसी का एहसान लिया नहीं है, बल्कि मुत्तहिदा कौमी मूवमेंट ने हमेशा एहसान किया है। तो ये बात कि जी एहसान फरामोशी ना करें कि साद रफ़ीक साहब बताएं कि मुत्तहिदा कौमी मूवमेंट पे वो कौन सा एहसान कर दिया जिसकी वो बात कर रहे हैं, ये तो खोल के। लेकिन मैं ये कहूँ कि ये बात रिकॉर्ड पे मौजूद है कि जनाब पूरी टीम के साथ आप वहाँ पर पहुँचे हैं, आप नवाज़ शरीफ साहब अपने सैकड़ों लोगों के साथ वहाँ आप पहुँचे हैं और आप मांगने आए थे कि जी हाँ आज आप हमें सपोर्ट करें ताकि हमारी हुकूमत बन सके। तो एहसान तो मुत्तहिदा कौमी मूवमेंट ने किया है, कायदे तहरीक अल्ताफ़ हुसैन भाई ने किया है। मुस्लिम लीग नून का किसी भी तरह से कोई भी इस तरह का एहसान नहीं है। और मैं समझ रहा हूँ कि ये जिस तरह से बौखलाहट में और गलत काम कर रहे हैं, जैसे आज जो वाक़या इन्होंने किया है
तो ये इनके बौखलाहट का नतीजा है कि इनके मुंह से गलत सलत अल्फाज निकल रहे हैं और ये इस तरह की बातें कर रहे हैं। लेकिन ये बात तो रिकॉर्ड वाली है, मैं हिस्ट्री को ला रहा हूँ कि MQM किसी के पास गई नहीं है। MQM के बड़े बड़े जितने भी बड़े बड़े यानी दूसरी सियासी जमातों के जितने बड़े बड़े लोग हैं सब 9-0 पे आके हाजिरी भर के गए और लेके गए। मुत्तहिदा कौमी मूवमेंट ने जिनकी सपोर्ट की है उनके खुले पूरे तरीके से दिल से उनकी सपोर्ट की है, इसलिए ये तमाम लोग आते हैं और MQM के दरवाजे से कुछ ना कुछ लेके जाते हैं। तो ये अपने अल्फाज को मैं कहता हूँ कि साद रफ़ीक साहब जो हैं वो वापस लें। एहसान फरामोशी मेरा ख्याल है कि ये लोग कर रहे हैं, मुत्तहिदा कौमी मूवमेंट ने कोई एहसान फरामोशी नहीं की। ज़ैन साहब तव्हां छा चवंदो इन तरह जा जेके बयान अचनि था इन तरह सूरत हाल खां पोइ मुख़्तलिफ़ पार्टियुनि पारां जेके कमेंट्स अचनि था तव्हां सम्झो था त इन सूरत हाल में सियासी पुख़्तगी जो मुज़ाहिरो करणु खपे। जॾहिं त ॿ ॾींहं थिया आहिनि मुश्किल सां अनाउंसमेंट खे त दहशतगर्दनि ख़िलाफ़ जेको आहे सो ऑपरेशन शुरू कयो वियो आहे। चयो इहो थो वञे त उन ऑपरेशन तां ध्यानु हटाइण जे करे बि इहो मामिलो पैदा कयो वियो आहे। थी सघे थो त इहो सिस्टम जेको आहे इहो त मां पहिरीं बि ॻाल्हि तव्हांखे वञे बड़ी साज़िश आहे। मां थोरो डॉक्टर साहिबु सही थो चवे, डॉक्टर सां थोरो इख़्तिलाफ़ रखां थो। को बि माण्हू कंहिंजी बग़ैर दावत जे काॾे कोन वेंदो आहे। माण्हू दावत ॾींदो आहे असांखे महिरबानी करे असां सां गॾु चाहिनि पियूं, केरु बि हुजे ग़रीब खां अमीर ताईं। असांजा त जेके साईं वारा चवनि था सियाल साहिब वारा बादशाह शाही महल में रहण वारा उहे त आहिनि ई शाही, उहो कीअं दावत थींदी आहे सियासतदान वेंदा आहिनि इहो न। बाक़ी हाणे जेको साद रफ़ीक साहिब जो चवण जो हुयो इशारो उहो हेॾे न हुयो जेको क़ाइदे इल्ताफ़ हमारे साथ जेल में रहे हमारा दोस्त है जी जी बिल्कुल। त इल्ताफ़ साहब जेको लंडन में जेको प्रॉब्लम हुयो सॼी उनखे त असांजी सॼी क़ौम जो प्रॉब्लम सम्झूं था। त उन में जेकॾहिं इल्ताफ़ साहब जी गवर्नमेंट मरकज़ी गवर्नमेंट मां नवाज़ शरीफ़ की ॻाल्हि नथो कयां, मरकज़ गवर्नमेंट स्टेट यूनियन जो थोरी हिमायत कई इल्ताफ़ साहब जी या उन्हनि में त उहो हिते तकरीरनि में असां तकरीरनि में मैं माजरत के साथ आपकी बात को यहाँ रोकूंगा अगर मुझे तो हैदर रिजवी साहब हैदराबाद रिजवी साहब जो शुक्रिया अदा करो, जहाँ वज़ीर आज़म साहब का भी हम शुक्रिया अदा करते हैं जिनने हमारी मदद सॼो सब ऑल टीवीज़ के चैनल्स ते आयो इहा न आहे। इहो बाक़ी साद रफ़ीक जो इहो चवणु ग़लति आहे, इन साद रफ़ीक खे न चवणो खपे सियासी बरक़रार आहे। बाक़ी हाणे को कमु असां त सम्झूं था त इल्ताफ़ भाई जेको आहे उहो पाकिस्तानी आहे, पाकिस्तान आहे, हीअ जेके माण्हू आहिनि हीअ सिंधी आहिनि, हीअ सभु सिंधी आहिनि। ऐं हाणे 91 में जेका इन्हनि जे मथां ऑपरेशन 90 में थी आहे थियो, मां वियुमि, मां उन वक़्तु सिंध क़ौमी मूवमेंट जो मरकज़ी चेयरमैन हुयुमि। MQM हूंदी, मुंहिंजो पार्टी SQM हुई, सिंध क़ौमी सिंध क़ौमी मूवमेंट जो चेयरमैन मां वियुमि। ऐं मां उन्हनि खे चयो मां चयो बाबा तव्हां उते ज़माने में मां लिखियो अथमि, हिन जे रजिस्टर मूंखे ॾिनो, मां चयो उर्दू बोलने वाले सिंधी। जेकॾहिं तव्हांजे मथां मींहं झुड़ थींदा आहिनि, खिवड़ियूं खणंदियूं आहिनि, पोइ मींहं वसंदा आहिनि ऐं उन खां बाद में पोइ वरी सिजु निकिरंदो आहे, रस्ता साफ़ थी वेंदा आहिनि। तव्हांखे रत जी ज़रूरत पवंदी त ॿिया माण्हू तव्हांखे हितां ईंदा, पसंदि जा माण्हू हितां नथो तव्हां तव्हां असांजा ॿाहिरि आहियो। इहे थींदो रहंदो आहे मैं इस बात को थोड़ा सा क्लियर कर रहा हूँ कि जैसे बताया कि जनाब ये लंदन में जो वाक़या हुआ, देखें अगर किसी पाकिस्तानी के साथ कोई प्रॉब्लम होता है तो गवर्नमेंट की रिस्पॉन्सिबिलिटी होती है, गवर्नमेंट की जिम्मेदारी होती है कि उस पाकिस्तानी के मसाइल को एड्रेस करें और उनको सपोर्ट करें। ये इनकी जिम्मेदारी में आता है बीइंग अ गवर्नमेंट, ठीक है। लेकिन मैं जो बात कर रहा हूँ 1986 की, वो 1986 के अंदर ना तो हम गवर्नमेंट में थे और ना कोई इस तरह की चीज़ थी। पर्सनल ज़ाती कैपेसिटी के अंदर नवाज शरीफ साहब 90 पे आए थे। मैं इस जुमले को देखें, एक तो साद रफ़ीक साहब की शख्सियत इतनी बड़ी है नहीं कि वो मेरे कायद के लिए इस तरह के अल्फाज इस्तेमाल करें कि जी एहसान फरामोशी और ये जो चीज़ें बिल्कुल ठीक बात है, ये नहायत गलत बात है। इस तरह के अल्फाज उनको नहीं अदा करने चाहिए। अगर आज मैं नवाज शरीफ साहब के लिए इस तरह के अल्फाज अदा करूँ तो उनको बहुत ज़्यादा तकलीफ होगी। जब किसी जमात के अगर कोई कायद हैं, लीडर हैं, तमाम सियासी जमातों के कायद हमारे लिए मोहतरम है, हम सबका एहतराम करते हैं। लेकिन मैं ये बात कर रहा हूँ कि जिस एहसान की अगर वो बात कर रहे हैं, उन्होंने एज ए गवर्नमेंट अपना रोल प्ले किया एक पाकिस्तानी के लिए। लेकिन 1986 में जब ये आए थे तो ये वज़ीर आज़म बनने के लिए आए थे। अगर मुत्तहिदा कौमी मूवमेंट इन्हें सपोर्ट नहीं करती तो ये वज़ीर आज़म नहीं बन सकते थे। तो वो था एहसान।
वो कोई गवर्नमेंट की रिस्पॉन्सिबिलिटी नहीं थी कि जी गवर्नमेंट अपना जो है किरदार अदा कर रही है और भाई इनको सपोर्ट कर रही है तो उसके साथ में ये जो इनको सपोर्ट करने से इनको ये बेनिफिट मिलेगा या कि इनके प्रॉब्लम हल होंगे। वो ज़ाती हैसियत में था, वो एज ए पार्टी जो है वो हमारा एहसान था जो हमने नून लीग वालों के ऊपर किया था। तो उसको इस तरह से जिताना जो है, और बहुत सारी बातें जो हम हम करना चाहें ना, तो बहुत सारी बातें हैं। देखिए मैं आपको एक और मतलब ट्रेडिशन रहा है नवाज हुकूमत का। मुझे आप ये बताइए कि एक मूवमेंट चलाई जनाब जुडिशरी की बहाली की, चलाई ना, जिसमें नवाज शरीफ साहब ने बड़ा बैक किया उसको। और एक हिस्ट्री में ये बात भी है ना कि सुप्रीम कोर्ट पे यानी किसने हमला किया था, किसने हमला किया था, मतलब हिस्ट्री बता रही है ना कुछ। तो बात ये है कि जो चीज़ जब आपको अच्छी लगती है आप कर लें, चाहे उससे किसी का भी नुकसान हो, लेकिन ऐसी चीज़ कि जो आप करने जा रहे हैं और उससे पाकिस्तान का अगर नुकसान हो रहा है, पाकिस्तानी का नुकसान हो रहा है, तो ये बहुत बड़ा ब्लंडर है। लिहाजा मैं ये कहूँगा कि साद रफ़ीक साहब को अपने अल्फाज वापस लेने चाहिए, और अगर वो इस तरह की बात पे अपनी जगह पे खड़े रहते हैं तो फिर मेरे जैसा छोटा कारकुन भी फिर मजाज होगा कि मैं उनके कायद के लिए इस तरह के अल्फाज इस्तेमाल करूँ। लिहाजा उनको अपनी ज़बान को लगाम देना चाहिए और उस एहसान को याद करना चाहिए जो मुत्तहिदा कौमी मूवमेंट ने 1986 में किया था। और उसके बाद भी बहुत सारी बातें हैं, लेकिन मैं नहीं चाहता कि आपका प्रोग्राम किसी और तरफ निकल जाए। बिल्कुल सियाल साहब, ज़रूर हिते मां तव्हां खां पुछणु चाहींदमि त हिन सूरत हाल में तव्हां सम्झो था त सियासी पार्टियुनि खे मैच्योर थी करे कहिड़े पेज ते बीहणु घुरिजे? छा स्टेट सां गॾु बीह करे उन्हनि जा हथ मज़बूत करण जी ज़रूरत कोन्हे, या इन तरह जी बयानबाज़ी, इन तरह जो इंतशार जेको इन तरह जी जेका अफ़रा तफ़री वारी सूरत हाल आहे उनखे कहिड़ी तरीक़े सां हाणे कंट्रोल करे सघिजे थो? सब खां पहिरीं इहो आहे जो सियासी मैच्योरिटी अचणु घुरिजे, ख़ासि तौर ते हुक्मराननि खे, हुक्मरान तबिके खे जेके हुकूमत में आहिनि उन्हनि खे टॉलरेंस ऐं सियासी बुर्दबारी रखणु घुरिजे। तो इहो हिन वक़्त जो तक़ाज़ो आहे। छाजे करे हिन वक़्तु असांजा हालात जेके आहिनि से इन ॻाल्हि जा मुतमिल नथा थी सघनि त असीं जेको आहे सो बैरूनी जंग विड़ूं पिया ऐं अंदरूनी खाना जंगी में अची वञूं ऐं अहिड़ा हालात पैदा कया पिया वञनि। इहो जेको पंजाब जो वाक़ियो जेको आहे इहो ख़ासि तौर ते इन जी कड़ी आहे त हिन हीउ जेको हले पियो इहो पंहिंजो ऑपरेशन इन खे सबोताज करण जे लाइ, ऐं जेके पंजाबी तालिबान आहिनि उन्हनि जी शइ ते इहो वाक़ियो कयो वियो आहे ताकी हिन जो हिकिड़ो तासुर ग़लति ॾेई ऐं माण्हुनि खे ॿिए सिंध खणी वञणु घुरिजे। हालांकि पाकिस्तान अवामी तहरीक हिकु पुरअमन तहरीक आहे। तव्हां ॾिठो हूंदो असांजो जेको इस्लामाबाद में धरनो हो केॾो पुरअमन हो। सियाल साहब, प्रोग्राम जो वक़्तु ख़त्म थो थिए, मुंहिंजो तव्हांखां इहो सुवालु आहे त पुरअमन तरीक़े सां हिन मामले खे कीअं निबेरियो वेंदो? तव्हां वाक़ई इहा ॻाल्हि सही कई त हिन वक़्तु असां इन कंडीशन में कोन आहियूं, हिकिड़ी जंग वारी सूरत हाल लॻी पई आहे मुल्क में, त पुरअमन तरीक़े सां हिननि मामलनि जो हल कीअं निकिरी सघे थो? छो त ॿिन्ही तरफ़नि खां जेको आहे सो बर्दाश्त जो मुज़ाहिरो करणो पवंदो। सभ खां पहिरीं हिन में सियासी क़यादत जेका आहे ख़ासि तौर ते जेको हुक्मरान तबिको आहे उहो अॻियां वधे ऐं पंहिंजी कोताहियूं जेके आहिनि, पंहिंजियूं जेके उन्हनि ख़ामियूं आहिनि या उन्हनि जेके ग़लतियूं आहिनि, ब्लेंडर मिस्टेक्स आहिनि, उन्हनि खे पंहिंजो ऑन करे, ऑन करण खां पोइ सियासी क़यादत सां ॻाल्हाए ऐं तमामु खे हिकिड़े पेज ते वठी अचे। छाजे करे असीं ऑपरेशन में आहियूं ऐं हीअ हालत जंग में आहियूं, ठीकु आहे न? त पाकिस्तान जो भलो उन में ई आहे त सभु मिली हिकिड़े पेज ते हुजूं ऐं मुसल्ह अफ़वाज सां गॾु हुजूं त मुसल्ह अफ़वाज बि जेको आहे सो पंहिंजो किरदारु अदा करे ऐं मुल्क मां दहशतगर्दी जी लानत हमेशह जे लाइ ख़त्म थी वञे। ज़ैन साहब, तव्हां खां मां हिते पुछणु चाहींदमि, हाणे तमामु घणी तनक़ीद थी चुकी आहे जॾहिं त ॿ कंडीशन्स आहिनि। हिकु जेको अॼु वारो मामिलो थियो आहे, वफ़ाक़ी सरकार ते सख़्तु तनक़ीद कई पई वञे, इन खां अॻु में जेको ऑपरेशन जो जेको ऐलान कयो आहे, तव्हां सम्झो था न मामले खे पुरअमन तरीक़े सां निबेरण जे लाइ कहिड़ो किरदारु अदा करण जी ज़रूरत आहे हिन वक़्तु जॾहिं त इंक्वायरी जो हुकुम बि ॾिनो वियो आहे? मां त इहो थो सम्झां त जेसि ताईं माण्हू पंहिंजे दिमाग़ खे पाकिस्तानी दिमाग़ न ठाहींदो, ऐं मां मौलाना जो वॾो एतिराम कंदो आहियां, मौलाना डिजिटल मौलाना आहे, हुनजे दिमाग़ में का जीअं डिजिटल थींदी आहे त को दिमाग़ में या का शइ हुन में विझी वेंदी आहे डिजिटल में, त हिनखे ॿिए मुल्कनि जो ॿिए मुल्कनि जा जेके प्रोग्राम आहिनि उहे हुननि जे दिमाग़ में सेट न कनि ऐं उन्हनि खे एक्सेप्ट न करे सिर्फ़ु पाकिस्तान जे हालात खे ॾिसे, पाकिस्तान जे वजूद खे बरक़रार रखण लाइ हिनखे कोशिशि करणु खपे।
बाक़ी इनकलाब इनकलाब त बाबा ग़रीब जे झुॻीअ में जनम वठंदो आहे ऐं वञी पोइ जॾहिं इंतिहा थींदी आहे बादशाह जॾहिं असां जंग मां निकिरी सघंदासीं इनकलाब त तॾहिं अची इनकलाब सघे। राइवल जे बैरन में में बि थियो छा चवां हुनजो पीउ तमामु ग़रीब हुयो ऐं हुननि सिस्टम खे करे वरी पोइ हाणे महल में वेठा आहिनि ग़रीब तव्हांखे ख़बर आहे ॼण साईं ग़रीब जो मां नथो चवां इहे वॾा फ़िलासफ़रनि जो कोल आहे त इनकलाब त ग़रीब जे झुॻीअ में जनम वठंदो आहे ऐं वञी बादशाहनि जे महलनि में इख़्तिताम थींदो आहे इन सां को फ़िलासफ़रनि मुंहिंजो अर्ज़ु इहो आहे त हिननि दोस्तनि खे कंहिं ॿिए जी डिक्टेशन न वठणु खपे हालात मुल्क जा ॾिसनि मुल्क खाले थो वञे सिंध जा हालात ॾिसो पंजाब जा हालात ॾिसो बलोचिस्तान जा हालात ॾिसो सरहद जा हालात ॾिसो असां छा हालात में आहियूं अॼु डसा में आ रहा था मैं उर्दू में इसलिए बोलता हूं आपसे नहीं तव्हां सिंधी में ॻाल्हायो मां ॻाल्हाए सघूं था या वॾी थोरो सुठी ॻाल्हि आहे अॼु मां सफ़ूरा में निकितो आहियां त इहे हू जो आलम लॻो पियो दुकान खुलिया पिया गाॾियूं तमामु घटि हुयूं सभु सिस्टम मतिलबु छा आहे छा सिस्टम आहे पेट्रोल पंप ते लाइन लॻी पियूं आहिनि के पेट्रोल पंप बंदि थी चुका आहिनि ही मुल्क वञे काॾे थो ही हालांकि हिननि न चयो आहे हिननि चयो आहे त बाबा शौक़ु था असां कयूं मुतहद आहे न शौक़ु हाणे साइकोलॉजी हितां जो साइको जो मरीज़ थी विया आहिनि माण्हू बिल्कुलु हिकु अजीब सिलसिलो थो थिए त मूंखे ॾाढो अफ़सोस थियो सियासी वर्कर जे ही असां वञूं काॾे था सियासी वर्कर इहो सोचे थो ॾिसो हाणे हुते सियासी वर्कर एहतजाज पे कयो उन्हनि ते गोलियूं हलायूं डायरेक्ट हिननि जे महिल हुकूमत असां उनजी मुज़मत कई छा साहिबु मां मुज़मत कई न असां चयो असांजी मुज़मत मां टीवीअ ते करोड़ माण्हू ॾिसनि था डॉक्टर साहब जाते जाते मैं आपका मौक़िफ़ लेना चाहूँगी मजम्मत भी की गई है हलाकतें हुई अफसोसनाक सानिया जिसको हम कह सकते हैं लेकिन मामले को हल किस तरह से किया जा सकता है अवाम जो है एक अजीब खौफ में मुब्तला हो चुका है इस वक्त जो आप देख रहे हैं कि एक तरफ ऑपरेशन चल रहा है आप समझते हैं कि बुरे असरात मुरतब हो सकते हैं इसके देखिए मैं ये समझूंगा कि इस वक्त में जो सूरत हाल पाकिस्तान की चल रही है वो इंतहाई नाजुक सूरत हाल है और बड़े बड़े चैलेंजेस का पाकिस्तान को सामना है और उन चैलेंजेस को अगर सिर्फ हुकूमत ये समझे कि वो अकेली उनको मीट कर लेगी तो मेरा ख्याल है कि ये मुनासिब नहीं होगा। इस वक्त जो हुकूमत में होते हैं जो बड़ा होता है उसको बड़ेपन का मुजाहरा करना पड़ता है हुकूमत को भी चाहिए कि बड़ेपन का मुजाहरा करे अगर छोटे छोटे जो डिफरेंसेस हैं उन पे बैठ के डायलॉग करें और जैसे अल्ताफ़ भाई ने कहा है कि नवाज शरीफ साहब जो हैं वो तमाम लोगों को एक पेज पे लें और तमाम सियासी जमातों से भी अल्ताफ़ भाई ने गुजारिश की है कि अपनी सियासी तमाम जो है वो इंटरेस्ट को या सियासी वाबस्तगियों को बालाए ताक रख के हम पाकिस्तान के बारे में सोचें कि इस वक्त पाकिस्तान हमारा ये डिमांड कर रहा है कि वो मुल्क कि जिसने हमें एक शनाख्त दी पाकिस्तानी होने की हमें शनाख्त दी आज वो ये तकाजा कर रहा है कि तमाम पाकिस्तानी कौम मेरी हिफाजत के लिए यकजा हो जाए। अगर इस एजेंडे पे भी हम लोग अगर इकट्ठे नहीं होंगे तो फिर मुल्क जो है वो नुकसान की तरफ चला जाएगा। तो इसमें मैं यही कहूँगा कि तमाम सियासी जमातें तमाम लॉ इन्फोर्समेंट एजेंसीज़ तमाम पाकिस्तानी चाहे वो किसी भी शोबा ज़िंदगी से ताल्लुक़ रखते हों वो तमाम एक एजेंडे पर आ जाएं कि जो चैलेंजेस हैं पाकिस्तान को उन चैलेंजेस को मीट करने के लिए हम कहते हैं हम हुकूमत को सपोर्ट कर रहे हैं हम कह रहे हैं कि हम आपकी सपोर्ट कर रहे हैं आप जो है वो राइट डायरेक्शन में आप अपने आप को ले जाएं जैसे कि आपने शुरू किया है ऑपरेशन शुरू किया है तो उसमें जब तक सब लोग एक पेज पर नहीं होंगे मुल्क बचाने के एजेंडे पे बचाने के एजेंडे पर मुत्तफिक नहीं होंगे जब तक तमाम लोगों की सोच पार्टियों से हटकर पाकिस्तानी नहीं होगी तब तक हम किसी खातिर खा नतीजे को हासिल नहीं कर सकेंगे। बहुत शुक्रिया आपका वरी मेहरबानी मेहमान जो टाइम कढी प्रोग्राम में आया नाज़रीन अॼु जी ॻाल्हि प्रोग्राम जो वक्त ते ख़त्म तो थे पंहिंजी मेज़बान सभीन मेहमान खे ॾींदा इजाज़त अल्लाह वाहे।